तकड़ी थी अम्मा तकड़ी थी ऐं वारनि में ॾाढी खुशकी थी पई अथमि का तेल फिरी त हाणे मथो पे फिरे हाय अम्मा 2 मिंट खां साई मिलंदी मूंखे अभी कम करे करे मां थकजी पई आहियां सिज लही थो वञे पर हे कम कोन थो खुटे वाह लगे छोरीअ खे छा मूं तोखे चयो आहे त मूंखे मथे में तेल हण वात पटजी वियो आहे भाॼीअ जो पिड़स जे दहल वांगुरु थी वञे वाह जो कम चोर आहे ख़ुदा जी का मार पवई अम्मा मां कम चोर आहियां छो छा थई केड़े जिन खाधो अथई मार पवई हे कपड़ा के जान वाह तुझे पुटन जान रोज लाहींदा केर धोईंदो आ मां धोईंदी आ न वाह लगे छोरीअ खे ए थाव 3 टाइम थाव केर धोईंदो आ मां धोईंदी आ न वाह लगे छोरी खुदा को पुॼई मार पवई आहे छा 3 टाइमन जी मानी हेतरी ता खाइन तुजा पुट केर पचाईंदो आ मां पचाईंदी आ मानी अञा बचेंदी मां कम चोरा शाबाश थी इया तो वट मञोती आ मुजी पातर लाहे जो वठई न पीठ तो तुझे खबर वठा फकीर जी दिया मुंडी नथी मरी मार पवई ता वठई न याद कर मार मुखे जेतरो वणई न ओतरो मार जेतरी कावड़ मु न्याणीअ ते थी करे ओतरी कावड़ कॾहिं पंहिंजे पुटनि ते ॾेखारी अथई कॾहिं बि न पुट प्यारा अथई न ऐं न्याणियूं परायो धण हूंदियूं आहिनि इन जे लाइ मूंखे थी मारे छोड़ी ॻाल्हाई छा थी ज़बान कैंची वांगुरु थी हलई तोखे आउं धारी सम्झंदी आहियां छा मां पीउ जी ख़िदमत करण ॿाहिरनि जा कपिड़ा धोइण ताम हलण इहो न्याणी जो कमु आहे या ॿियो कोई रची कंदो पुछड़ी कंहिं जाइ जी ऐं तोखे नथी भायां हमेशह तोखे हज़ारनि जा जोड़ा भाई पाराईंदी आहियां ऐं किथे माण्हू इहे न चवनि त मंगणहार फ़क़ीरड़े जी धीउ आहे भला जोड़ा न तूं मूंखे पंहिंजे मतिलब जे लाइ पाराईंदी आहे जीअं लाॾे सहरे ते मां ठही संभरी हलां ऐं 2-3 रुपया घोर जा तोखे वधीक मिलनि तूं वञ मूंखां सवा मां वञ मूंखां सवा मां बि ॾिसां थी त तूं घणी घोर थी कमाए अचे हाणे घणो कई बस कर हाणे अॼु या सुभाणे पहिणी जी पराए घर वेंदी साहुरे जा खट ते वेही तोखे टुकर कोन खाराईंदा अम्मा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त खट ते वेही मां पीउ जे घर बि नाहे खाधो घर जो कहिड़ो कमु आहे जेको मूंखे नाहे ईंदो ख़बर आहे मूं कॾहिं तोखे चयो त घर जो कमु कोन ईंदो अथई सॼो कमु ईंदो अथई पर मुंहिंजी अमड़ साहुरे जन में जेके इहे नखरा बखरा कंदी न उते इज़त कोन मिलंदई हा ऐं ॿी ॻाल्हि त मूं जेको बि सॼी उमिरि कमायो आहे न तव्हां लाइ कमायो अथमि जेके बि जोरा मूंखे मिलंदा आहिनि तुंहिंजे ॾाज जे लाइ रखंदी वेंदी आहियां सोन ठहिराईंदी आहियां पंहिंजे अबे जे घर वञी कंहिंखे ॾेई कोन आई आहियां अरे अम्मा तोबा ज़ारी तुंहिंजी बि हिकिड़ी ज़बान आहे ई न कॾहिं अदा राणे खे आसरो ॾींदी आहियां त तुंहिंजी कुंवार जे लाइ ॾाज ठाहियो अथमि ऐं कॾहिं अदा जाड़े खे चवंदी आहियां त तुंहिंजी कुंवार जो अबा ॾाज जोड़ियो अथमि ऐं हाणे वरी मूंखे थी मखण लॻाए वॾी कूड़ी आं बा ओ मुंहिंजी अम्मा पिणे जी मुंहिंजी शादी त थियल आहे हाणे आहे तुंहिंजो वारो आउं त चवां थी त अदे भूरल जे घर सुखी ज़िंदगी गुज़रंदई ऐं इहो क़बूल बि अदे बचल ख़ान जो केड़ाइल आहे हणो वेंदो पर वणो न वेंदो जेकॾहिं तुंहिंजी शादी अदे भूरल जे पुट सां कराए त ॿुध तूं राज़ी आहीं हेॾा हाणे इहो लॼको तूं छॾ ॾिसां तुंहिंजी माउ आहियां ईअं न थिए जो सुभाणे तूं चई त मां मूंखां पुछो ई कोन पीउ जी प्यारी मुंहिंजी सुहिणी धीउ मूंखे सची ॿुधाए तोखे इहो छोकिरो त क़बूल आहे न पोइ अदे भूरल वारनि सां ॻाल्हि चोरियूं अम्मा मां छा चवां जेका तुंहिंजी मर्ज़ी जेका बाबा जी मर्ज़ी मुंहिंजी अखियुनि ते उहो फ़ैसिलो माना त तूं राज़ी आहीं हा इहे हाणे सम्झी वियसि
त हूर नासी आहे